मोलाई ऑनलाइन में तमाम सभी साथियों के वेलकम चंदासी करूं था एक कॉल शामिल मोलाई ऑनलाइन अस्सलाम वालेकुम बाबा वालेकुम सलाम वरी वरी मुसलमान सब अची नवा नवा सलाम था कयो रमज़ान जो महीनो आहे उन्ही जे करे अलाए कहिड़ी अव्हांखे बीमारी थी आहे उथण जा तव्हां सलाम था करियो लो मगे मथी आहियूं मोलाई फिरे करे कुझु ॻाल्हि ॿिए जी बि ॿुधंदो वञे ऐं रुॻो यकी खिट 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 यकी खणी लाथी अथई वाह वाह ॾियारी हणण में तूं बि घटि कोन पियो लॻी पर भौंक पर मुंहिंजो मक़सदु आहे हुकम कर कीअं मोलाई ऑनलाइन ते फोन कयो अथई मोलाई वारा मूंखे हिकिड़ा सुवाल तव्हां खां पुछणा आहिनि त इहे सुवालनि जा जवाब असांखे ॾे अब कहिड़े सुवालनि जा जवाब कीअं ॾियां किथां आणियां कंहिं वटि जवाब आहिनि मूंखे त जवाब को लभे ई कोन पर खणी तूं चवीं थो तुंहिंजो कारो मोह करियां थो माना तोखे जवाब ॾियां थो हाणे सुवाल ॿुधाए मोलाई वाला मुंहिंजो सुवाल इहा भला रोज़ा रखी थो मारे छॾई मोलाइनि खे पर ख़ैर जवाब ॾियणो पवंदो बाबा ही गर्मियुनि जा ॾींहं लॻा पिया आहिनि सॼो ॾींहुं कमु धंधे हेॾां होॾां हलण फिरण को हंजी घटी मां नस्को ॾियणु को हंजी घंटी मां फाफो ॾियणु पर सॼो ॾींहुं मोलाई मसरो पवंदो आहे उन करे रोज़ा मिड़ई कोन रखंदो आहे इन ॻाल्हि खे त छॾ खणी मोलाई वाला ॿियो मुंहिंजो सुवालु आहे इहो भला तुरा बि पढ़ींदो हाणे वरी बि इहा ई ॻाल्हि चवां पियो सॼो ॾींहुं दौड़ दौड़ा डुक हंजी घटी मां फिरणो कंहिंखां बोर कंहिंखां हेॾां होॾां पर मिड़ई फाफो ॾींदे निमाज़ तरावी त थकियो पोइ मिड़ई सुम्ही वियो इन ॿियनि खे तूं खणी छॾ मोलाई वाला हाणे मुंहिंजो आख़िरी सुवालु आहे सभु सुवाल छॾाईंदो वञी भला ईद कंदे अरे भैया मुझसे सफ़ा को कापर सम्झो अथई छा मोलाई मिड़ई ईद वरी धाम धूम सां कंदो तो बि 9 वॻनि सां